सिंध असेंबली जे ऐवान खे ॼाण ॾिनी वई आहे त सिंध जी आवाम खे कोरोना वैक्सीन लॻाइण लाइ 3000 खां वधीक सेंटर क़ाइम कया विया आहिनि। सिंध हुकूमत वफ़ाक़ ते इल्ज़ाम लॻायो त परॾेह खां ईंदड़ माण्हुनि लाइ को बि मैकेनिज़म न जोड़ियो वियो, जंहिं करे कोरोना ते कंट्रोल ॾुखियो बणिजी वियो आहे। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि थियो। इजलास में तिलावत ऐं नात खां पोइ मातली मां चूंडिजी आयल ॾाॾा मोहम्मद हाले पोटो हलफ़ खंयो। ॾाॾा मोहम्मद हाले पोटो हलफ़ सिंधी में कयो। ऐवान में MQM जे राना अंसार जी कोरोना बाबति ध्यानु छिकाइण वारे नोटिस ते ॻाल्हाईंदे सिहत जे पार्लियामानी अख़बार क़ासिम सूमरो ऐवान खे ॼाण ॾिनी त 70% माण्हू वैक्सीन लॻाईंदा त पोइ कोरोना खां छुटकारो मुमकिन आहे। हुन ॿुधायो त सिंध खे 5 क़िस्मुनि जी वैक्सीन मिली आहे ऐं 3,53,000 डोज़ मिलिया आहिनि। हिन वक़्त ताईं 3,48,000 डोज़ लॻाए चुका आहियूं। हुन चयो त सिंध में 3000 खां वधीक सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां मुतालबो कंदी रही आहे त परॾेह मां ईंदड़ माण्हुनि जी चेकिंग जो मैकेनिज़म बणायो वञे, कोरोना वायरस खे कंहिं तरह रोकियो वञे। हुन चयो त कोरोना मुख़्तलिफ़ मुल्कनि मां असां वटि आयो आहे। हिन वक़्तु हुन ते कंट्रोल करण जो हिकु ई मैकेनिज़म लॉकडाउन आहे। सिंध असेंबली जे इजलास में जमायत इस्लामी जे मेंबर जी अमन अमान बाबति ध्यानु छिकाइण वारे नोटिस ते सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त हर हुकूमत जे अमन अमान क़ाइमु करणु अवलीन तरजीह हूंदी आहे। सिंध हुकूमत अमन अमान खे बहितर करण लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे। सिंध असेंबली में बहस जारी हो त डिप्टी स्पीकर इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो।